दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असांजी ज़बरदस्त ट्रांसमिशन जारी आहे हींअर KTN चैनल ते ऐं हींअर असांजे स्टूडियो में खोड़ सारियूं ख़ुशबू पियूं अचनि माशाल्लाह हाँ जीअं तव्हांजे घरनि में ख़ुशबू पियूं अचनि। अच्छा किरण उहे तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे मतिलबु जंहिंखे तव्हां पसंदि कंदा आहियो इलाही? मां बीफ मटन बिल्कुल भी न खाईंदी आहियां। अच्छा खाओ ई कोन? नंढे हूंदे खां ई न खाईंदी आहियां। ओहो पोइ त बकरा ईद ते दाल न भाॼी चिकन खाईंदी आहियां। चिकन खाईंदा आहियो पर बकरा ईद में चिकन मिलंदो आहे उहे? हाँ घर में पियो हूंदो आहे त कुझु न कुझु हाँ फ्रीज़ उहो ई मां पंहिंजे लाइ कुझु न कुझु ठाहे वठंदी आहियां बट मां नंढे हूंदे खां ई न खाईंदी आहियां बीफ मटन। न त छो अहिड़ी गुरबत में तव्हां छो बचपन गुज़ारियो? बस अहिड़ी गुरबत में इन करे बचपन गुज़ारियो जो अम्मी ॿुधाईंदी आहे त कुर्बानी मां ॾिठी नंढे हूंदे ऐं उन खां पोइ बसि मुंहिंजी दिलि ख़राबु थी वई सफ़ा। अच्छा पर आऊं त मूंखां हाणे वरी इहो ई सुवाल मूंखां पुछो। हा तव्हां ॿुधायो। आऊं त ॾाढो फूड लवर आहियां। न ईअं त मां बि फूड लवर आहियां। बीफ बिरयानी अगरि मूंखे हर ॿिए ॾींहुं मिले त आऊं पंहिंजो पाण खे लकी सम्झंदो आहियां ऐं इहे रेकॉर्ड्स मूं खोड़ सारा तोड़िया बि आहिनि न पंहिंजो पाण खे मूं पाण इहो। यार मां कोशिशि कई आहे खाइण जी न थोरो थोरो करे या पर तव्हां त बारबेक्यू कोन थींदी हूंदियूं घर में? कंदा आहिनि घर वारा कंदा आहिनि पर मुंहिंजे लाइ पोइ चिकन ठहंदो आहे। आऊं छा कंदो हुउसि आऊं काशिफ़ आगाणी कराची में जेका होटल जिते ख़बर पवंदी न हिते बिरयानी सुठी थी मिले पोइ असां उन्हनि इलाइक़नि में पुॼी वेंदा हलियासीं न। एॾा बिरयानी लवर आहियूं असीं अञा ताईं खोड़ सारा इलाइक़ा आहिनि जिते अॼु बि बिरयानी बेस्ट मिलंदी आहे। सो इन्हनि मुख़्तलिफ़ किचन वारनि खां ही जेके आहिनि पकवान सेंटर इन्हनि खां मूं रेसिपीज़ मालूम करे वरिती आहे त इहा बिरयानी कीअं ठहंदी आहे छा आहे। ॾिसो इहो धुओं इहो जेको किचन मां असांखे ख़ुशबू पई अचे असांजे ऑफिस जे किचन मां। सो बहरहाल हाणे अचूं था महिमाननि जी तरफ़। अॼु जेके ॿई गेस्ट हींअर जेके हिन सेगमेंट में असां सां गॾु आहिनि मुंहिंजे पंहिंजे शहर जा आहिनि हैदराबाद जा ऐं हैदराबाद उअई आर्टिस्टनि जो शहर आहे बिल्कुलु सही थधी हवाउनि जो शहर आहे ख़ूबसूरत माण्हुनि जो शहर आहे ऐं हिकिड़ो ड्रामो हलंदो हो PTV ते उन में हिकिड़ो ज़बरदस्त कैरेक्टर हो लौंग नाले सां ऐं खोड़ सारा पोइ लौंग फोटा थाली ते बि थिया पोइ लौंग उहो कैरेक्टर फेमस बि थियो। पर मूंखे ख़ुशी इन करे बि थींदी आहे जो इहो दोस्त असांजो असांजे पाड़े में बि असां हिननि खे नंढड़े हूंदे खां ॾिसंदा ईंदा आहियूं ऐं ॿियो जेको गेस्ट आहे उनजो तव्हां ॿुधाइजो पर इहो तव्हांखे ॿुधाए थो छॾियां उहा बि हैदराबाद जी आहे। सो ज़बरदस्त एक्टर आहे ऐं ईअं चइजे त हींअर ड्रामो बि हले पियो जंहिंजी डायरेक्शन हू ॾियनि पिया। मंज़ूर दानिश साहब खे असीं वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम महिरबानी। मंज़ूर भाई ईद मुबारक तव्हांखे पहिरीं त। तव्हांखे बि असांजी पूरी सिंध वासियुनि खे बि सिंध जा जेके बि वासी आहिनि पाकिस्तान खां ॿाहिरि अंदरून सिंध सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां लख लख ईद जूं वाधायूं हुजनि मुबारकूं हुजनि ऐं असांजे सभ खां वॾे चैनल KTN खे बि हिन जूं ईद जूं मुबारकूं हुजनि। तव्हां सभिनी खे ईद मुबारक। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं असां सां गॾु अॼु हिते ॿी सुरीली आर्टिस्ट आहे माशाल्लाह सां अलाह साईं उन्हनि खे ॾाढो प्यारो आवाज़ु ॾिनो आहे ऐं पाण बि ॾाढी ख़ूबसूरत आहिनि ऐं जीअं त तव्हां उन्हनि जा प्रोग्राम्स वग़ैरह ॾिसंदा रहंदा आहियो KTN स्क्रीन ते सिरे राग में तव्हांजो साथ निभाईंदियूं आहिनि। सो असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि फरज़ाना बहार। अस्सलाम वालेकुम फरज़ाना ईद मुबारक तव्हांखे। ख़ैर मुबारक तव्हां सभिनी खे बि ईद मुबारक। तव्हांखे फरज़ाना खोड़ सारियूं ईद मुबारकूं। ख़ैर मुबारक तव्हांखे बि ईद मुबारक। बिल्कुलु बिल्कुलु। शोभी भाई वारनि खे बि ईद मुबारक। साउंड वारो आमिर भाई होॾां आमिर भाई खे बि ईद मुबारक। ओबी ते उहो काशिफ़ आगाणी वेठो आहे ऐं जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनीनि खे ईद मुबारक। काशिफ़ आगाणी साहब खे ईद मुबारक पूरी KTN जे साथ खे ईद मुबारक। ऐं कैमरामैन बि उहे साॻिया आहिनि उन्हनि खे सभिनी खे ईद मुबारक। कैमरामैन नौमान को टीम कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। कीअं पई ईद गुज़रे? ईद ॾाढी सुठी पई गुज़रे। सभु तक़रीबन शाम मंझंदि जो टाइम वरी हिते KTN ते आया आहियूं। घणी ख़र्ची ॾिना ऐं घणी ख़र्ची मिली सही ॿुधाइजो। हाणे काथे मिलंदी? ॾिसो न ख़तम थी वई। न चई न ख़र्चूं वर्चूं ॾेई पोइ आई आहियां। अच्छा ईअं कॾहिं थियो त हिन वक़्तु बि तव्हांखे कंहिं ख़र्ची ॾिनी हुजे? बिल्कुलु अम्मी बाबा चाचा बाबा खां अलावा मामा ॾींदा आहिनि। वाह यार ज़बरदस्त। ये लकी आहे मामा ॿाहिरि आहिनि वॾा मुंहिंजा ॿाहिरि ॾींदा आहिनि। असां खां त मामा खीसनि मां पैसा कढी ॾींदा मामू बना दिया असां खां त हर कोई फुरे हलियो वञे ईद। अच्छा न मतिलबु तव्हांजो कीअं पियो हले प्रोजेक्ट? बाब दर्दनि जो देर सोप सीरियल आहे इंशाअल्लाह ताला ईद खां पोइ ऑन एयर आहे माशाअल्लाह ऐं वॾी कास्ट आहे ज़ाहिर चैनल वॾो त कास्ट बि वॾी त ड्रामो बि वॾो
तकलीफ़ूं बि अचनि थियूं गर्मी में शूट कयूं था आउटडोरनि ते हिननि ते वॾी कास्ट आहे उन्हनि खे बि वठी था हलूं रड़ियूं बि कनि था वरी साथ बि ॾियनि था माशाअल्लाह सभु दोस्त PTV जा असांजे इदारे KTN जा सभु अच्छा एज़ अ डायरेक्टर इहो तव्हांजो पहिरियों प्रोजेक्ट आहे या इन खां पहिरीं तव्हां KTN ते खोड़ सारा डायरेक्शन में कया आहिनि के प्रोजेक्ट्स स्टार्ट में परफॉर्मेंस में PTV खां जीअं मतिलबु आयो KTN त असां सभु आयासीं हुन असांजा प्रोड्यूसर बि आया सही तक़रीबन सभु समीर साहिबु मंजूर बख्शी वारा परफॉर्मेंस कंदा रहियासीं थ्रू आउट जेके बि सीरियल हुयूं एमरजेंसी क्लिनिक बि जेका लंबी तमामु वॾी हुई हाणे पहिरीं सोप आहे मुंहिंजी ज़बरदस्त माशाअल्लाह अच्छा मंजूर भाउ एॾो वॾो प्रोजेक्ट तव्हां कयो पिया ऐं एॾी वॾी तव्हां वटि स्टार कास्ट बि आहे पोइ मतिलबु इन्हनि सभिनी खे मैनेज कीअं कंदा आहियो पोइ मतिलबु स्पेल टू स्पेल शूटिंग कंदा आहियो या हिकिड़े ई वन गो स्पेल में न सेट वाइज़ हींअर 35 AP जो आहे जेके कमु हले पियो 35 किस्तुनि जो उहो कयूं था हाणे करे आहियूं मुकमिल करे आहियूं वरी इनशाला ताला ईद जे चौथे 5 ॾींहं खां वरी नेक्स्ट वरी ॿियो जेको अॼु असांजी ट्रांसमिशन में सुबुह वारी में असां सां गॾु असद कुरैशी साहिबु हुआ जिन ॿुधायो पियो पहिरीं किस्त में आया पोइ वरी 30 किस्तुनि खां पोइ तव्हांखे जॉइन कयो ईअं ई आहे कुझु न 30 खां पोइ थो 30 खां हुआ थोरो हुननि जो फैमिली मसइलो थियो त इन करे वरी थोरो हुननि चयो त भाउ हाणे मूंखे 30 खां पोइ जो आहे थोरो आर्टिस्ट तंग कंदा आहिनि त पोइ छा कंदा आहियो तव्हां हथ ॿधंदा आहियूं अलाह जो वास्तो ॾींदा आहियूं मेड़ कंदा आहियूं झोलियूं पहिरियों विझंदा आहियूं त बाबा कमु कयो और असांजो हेॾो इदारो आहे नुक़सानु न कयो मतिलबु पंहिंजा साथी न मज़ाक मुश्किल कंदा घणा केर ॾींदो आहे जी रीटेक घणा फीमेल इलाही ॾींदियूं आहिनि या मेल्स रीटेक्स फीमेल में घणा ईंदा आहिनि फीमेल्स इलाही घणा ईंदा आहिनि ॿियो छा आहे सब्जेक्ट ॾुखिया हूंदा आहिनि बिल्कुलु हाणे किथे किथे असां लाइ इहो प्रॉब्लम्स थींदो आहे त ज़ाहिर आहे आर्टिस्टूं असां वटि घटि आहिनि त वरी उर्दू स्पीकिंग बि ईंदियूं आहिनि त पोइ उन्हनि खे सम्झाइणु ॿोली दुरुस्त कराइणु ग्रामर सही करणु पोइ उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे बहरहाल कमु त कंदा आहिनि ऐं मंज़ूर भाउ त हूअं ई PTV जो आर्टिस्ट आहे सो ही त सिखियल आहिनि बाक़ाइदा सिखियल आहिनि 3-3 4-4 कैमरास ते हिननि कमु कयो आहे रिहर्सल्स वरी हुननि जा वॾो हिकिड़ो टाइम ॾींदो स्क्रिप्ट खे बि हुन ज़माने में वॾो टाइम ॾींदा गांव खे अर्ज़ु कयां त PTV ते मूं तलत हुसैन सां बि कमु कयो आहे समीना पीज़ादा सां कयो आहे मुस्तफ़ा कुरैशी सां कयो आहे उन पुटु आमिर कुरैशी सां कमु कयो आहे उन खां अलावा ॿियनि सां त पंहिंजे सिंधी त जेके सराबा सलादीन तुनिया या गुलाब आरान जेके उहे सभु नूरमला शरीफ़ साहिबु अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा हूंदी जॾहिं नंढो हूंदुसि माना तक़रीबन 18-20 साल जी एज में आयुसि त उन्हनि में बि मूंखे गेटअप ॾेई ऐं पंहिंजो पोड़नि जा करेक्टर कराया आहिनि नूरमला शरीफ़ साहिबु मरहूम सां अनवर सोलंगी वारनि सां हिन चयो रेडियो बि असां कंदा हुआसीं हैदराबाद में रेडियो बि कंदा हुआसीं स्टेट ड्रामनि जो प्रोड्यूसर डायरेक्टर पाण हूंदो हुउसि पूरी सदमे कंदो हुउसि त मतिलबु उन एज खां वठी जेको आहे न मूंखे ओल्ड करेक्टर बि कराया सही ज़बरदस्त अच्छा कीअं पियो हले सिरी राग तव्हांजो ॾाढो सुठो पियो हले तव्हांजो होस्ट जेको को होस्ट आहे तव्हां सां गॾु सही मतिलबु सही आहे सुठो कंदो आहे बिल्कुलु कोऑपरेटिव आहे काई शिकायत हुजे त ॿुधाए छॾिजो शिकायत अगरि हिते मौजूदु न हुजे त पोइ शायदि तव्हां मूंखे ॿुधाए सघो था हुनखे दड़का ॾेई सघां थो सही अच्छा न ॾाढो सुठो फरज़ाना त जीअं मूं स्टार्टिंग में चयो त हैदराबाद सां ई हुनजो तालुक़ु आहे ऐं जेॾीमहिल हीअ हर हफ़्ते ईंदी आहे वेनसडे ॾींहुं सिरे राग करणु त हाणे सोचां पियो त हिन हीअ हर हफ़्ते ई त ईंदी आहे त कॾहिं का हैदराबाद मां शइ घुराइणी हुजे त फरज़ाना खे चई छॾींदा फरज़ाना ही वठी अचिजांइ फरज़ाना ही वठी अचिजांइ रबड़ी हाफ़िज़ मशहूरु बिल्कुलु इलाही खोड़ सारियूं शयूं हैदराबाद जूं फेमस आहिनि इलाही शयूं चूड़ियूं इलाही फेमस आहिनि हैदराबाद जूं वाकई इहो मां ॿुधो आहे पर मां अॼु ताईं ट्राई न आहिनि कयूं ॾाढी फेमस तव्हां हैदराबाद छॾे ॾिनो न छॾे कोन ॾिनो आहे हैदराबाद केरु छॾे सघे थो हैदराबाद त दिलि में वसियल आहे बसि कमु तव्हांखे ख़बर आहे कमु कार जे करे असां हिते ॾिसो न अॼु बि त ईद जी ट्रांसमिशन असीं कयूं पिया त कराची में ई कयूं पिया सभु पंहिंजा शहर आहिनि कराची हैदराबाद सखर लाड़काणो सो चैनल ई अहिड़ो आहे हिननि सभिनि खे गॾे छॾियो आहे सभिनि खे हिकिड़ो करे छॾियो अथनि पोइ केॾीमहिल सखर में हुजूं तॾहिं बि असीं सिंध में आहियूं कराची में हुजूं तॾहिं बि असीं सिंध में आहियूं हैदराबाद में हुजूं तॾहिं बि असीं सिंध में आहियूं सो हींअर वेठो आहियां बिल्कुलु अंदरि वसियल आहे बिल्कुलु असां प्राउड टू बी सिंधी घणा ड्रेसिस सिबराया अथव हिन ईद ते हा मतिलबु केतिरो नुक़सानु कयो अथव वॾनि जो केतिरो नुक़सानु कयो अथव एतिरा न आहिनि 10-15 4 ड्रेसिस अच्छा इहो 10-15 माना एतिरा छो वठे माण्हू हरूभरू चार भी थोड़ा ट्रे ॾींहं हूंदी आहे पर फर्स्ट डे त ईअं निकिरी थो वञे न
किचन में बि कमकार में। करे फर्स्ट डे हूअं बि माण्हू थोरो रेस्ट करण वारो ॾींहुं हूंदो आहे बिल्कुलु। सेकेंड ऐं थर्ड मां चवंदी आहियां शुरू में जीअं तव्हां बिरयानी जी ॻाल्हि पिया कयो बीफ बिरयानी मूंखे बि ॾाढी पसंदि आहे असां हैदराबादनि खे बिरयानी पसंदि आहे बिरयानी ऐं खाई असां करे कराची पाण आया हिते अकेला आया आहियो न चिकन बिरयानी असांजे लाइ न खणी आयो बसि हलूं था गॾु घर ऐं हूअं हिकिड़ी ॻाल्हि आहे असां आर्टिस्ट जेके हूंदा आहियूं उन्हनि जो हूअं ई सॼो साल त शॉपिंग हलंदी रहंदी आहे न छो बिल्कुलु असांखे हलंदी आहे। मुख़्तलिफ़ शोज़ करणा हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ ड्रामा वरी किथे होस्टिंग किथे छा त ईद में असां बीइंग एन मतिलबु आऊं पंहिंजो ॿुधायां माई सेल्फ ॿुधायां त आऊं कपिड़ा ईद ते मूंखे यादि कोन्हे जॾहिं खां मूं मीडिया जॉइन कई आहे त मूं कॾहिं ईद जे लाइ कपिड़ा Specially वरिता हुजनि कराया हा हुजनि, इहो वरी क्रेडिट असीं पंहिंजी आऊं एप्रिशिएट कंदसि पंहिंजी ज़ाल खे जेका मुंहिंजे लाइ सूट वठी रखी सही, छॾी सुठी ॻाल्हि आहे, हीअ त हूअं ई कोन पाईंदो वठंदो इन करे आऊं इन जे लाइ वठी थी छॾियां सो पर ख़ुशी बि थींदी आहे सुठी ॻाल्हि आहे न मतिलबु एतिरा कपिड़ा यूज़ थींदा आहिनि त उहे काॾे वञनि हिकिड़ो ड्रेस पाईंदासीं त उहो फिटी त कोन कंदासीं न बिल्कुलु, बिल्कुलु। उहो वरी सोचींदा आहियूं त नेक्स्ट कंहिं प्रोजेक्ट में यूज़ करे छॾींदासीं ईअं ई थींदो आहे हाणे फरज़ाना असां सां गॾु आहे ऐं फरज़ाना जी आवाज़ जो तव्हां हूअं ई फैन आहियां ज़बरदस्त ॻाईंदी आहे फरज़ाना माशाल्लाह, जेॾी महिल no असांजो doubt। प्रोग्राम कुझु जाए मतिलबु गाना अहिड़ा ॻाईंदी आहे ऐं सोचंदो आहियां हिननि सां गॾु ॻायां पर मतिलबु आउं किथां पुॼां हिन वटि ईअं कोन्हे तव्हां सुठो ॾाढो साथ निभाईंदा आहियो ऐं छा था ॿुधायो हींअर फरज़ाना मां ईद जो बाबा कहिड़ो बुले गिफ्ट था ॾियो पंहिंजे फैंस खे मां बाबा बुले शाह सरकार जो ही सुफ़ियानो कलाम ज़बरदस्त ज़बरदस्त जी बिस्मिल्लाह इश्क बुल्ले नू नचावे यार ते नचना पैंदा
ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह वेरी नाइस। अच्छा ही दओं गानो आहे तव्हांजो या तव्हांजे एल्बम जो गानो आहे? न न ही मूं पंहिंजे हिसाब सां कयो आहे, एल्बम जो न आहे, KTN कशिश जे लाइ मूं ज़बरदस्त। त पोइ हिन जो केरु आहे, मतिलबु अरेंज कीअं कयो आहे, इहो सॼो म्यूज़िक कीअं ॾिनो आहे? अरेंज इन जो कयो आहे म्यूज़िक उस्ताद इरफान समो। अच्छा अच्छा ज़बरदस्त। तक़रीबन मुंहिंजा जेके बि सॉन्ग्स आहिनि उहे इरफान समो सर कंदो आहे। इरफान समो, अच्छा ज़बरदस्त। ऐं तमामु सुठो म्यूज़िक बि सुठो हो, ॾाढी कॉम्बिनेशन इलाही सुठो आहे। हा बिल्कुलु। तव्हां जो आहे म्यूज़िक में इंट्रस्ट रहियो कॾहिं? शायरी बाबा बुल्ले शाह सरकार जी बिल्कुलु बिल्कुलु म्यूज़िक में इंट्रस्ट इहो रहियो त लौंग फोटा खीसे में जेके मशहूरु थिया उहे मूं ॻाया, पोइ वॾा वॾा पॉपुलर थिया, मज़ा में हुआ। ऐं बसि कॾहिं कॾहिं मश्करी मज़ाक में कंदा आहियूं, हाणे हीअ त वॾी ॻाल्हि आहे। ज़बरदस्त। अलाह ताला बचपन में ईद जे ॾींहुं, बकरा ईद जे ॾींहुं या उन जे सेकेंड डे या थर्ड डे छा एक्टिविटी छा हूंदी, मतिलबु छा कंदा नंढड़ा हूंदा जॾहिं? त आउं त सुम्ही गुज़ारींदो 3 ॾींहं, छो जो असां मुसलसल मसरूफ़ हूंदा आहियूं तयार शूट में। हाणे आया आहियूं अॻे राति गुज़ारे, इन करे पंहिंजे हिन प्रोग्राम्स जे सिलसिले में आया आहियूं, शूट बंदि कई आहे। एतिरा त उजागा हूंदा न, ॾिसो त कारा शीदी थी विया। मूं तॾहिं त नंढड़े हूंदे पुछो त नंढड़े हूंदे ईद कीअं गुज़ारींदा? उहा त हाणे ज़बरदस्त गुज़रंदी। हैदराबाद जी गलियूं घिटियूं मुंहिंजे पाड़नि में बीहंदा हुआसीं तक़रीबन। साइकिल कॾहिं किराए ते वरिती आहे नंढड़े हूंदे? साइकिल हिकिड़ी न ॿ हूंदियूं, हिकिड़ी गाड़ी हूंदी त हिकिड़ी ब्लैक हूंदी। मतिलबु हिकिड़ी में जेको आहे न उहो टेप रिकॉर्ड लॻल हूंदो, साउंड बाउंड लॻंदा, राति जे टाइम ते गाड़ी हूंदी, शौक़ु हूंदो। पोइ लतीफ़ा पासे घुमण वेंदा हुआसीं, उहो हलाईंदा दुल्हन आई दुल्हन आई। बिल्कुलु बिल्कुलु। हा ॿियो वरी ॾींहं जो बचपन जो अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे, सफ़ा प्योर। इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि बचपन में, इहे शयूं त थींदियूं आहिनि। इहे न शयूं हुजनि त बचपन कहिड़ो। असां त अहिड़ो बचपन ॾिठो जो शायदि आउं इहो ॿुधाईंदुसि त पोइ मुंहिंजी उमिरि क्लियर थी वेंदी हुई, इन करे आउं नथो चाहियां त इहे आउं ॻाल्हियूं शेयर कयां। VCR खां पहिरीं ईंदो लीड जो ज़मानो हिकिड़ो, यादि आहे तव्हांखे? तव्हांखे त यादि हूंदो, लीड जो ज़मानो हूंदो। लीड हूंदी न ईद जे ॾींहुं, वरी उहा लीड छा जेका 20 रुपया फी घर हूंदो हिकिड़े ॾींहुं जा, उन ॾींहुं ईद जे ॾींहुं वरी 50 रुपयो थी वेंदो। कैसेट महांगी हूंदी। अगरि सपोज़ पड़ोसी मुल्क जी ॻाल्हि कजे त अमिताभ बच्चन जी का फिल्म आहे, उहा ईद ते रिलीज़ थींदी त हूअं नॉर्मल डेज़ में किरायो 10 रुपया हूंदो कैसेट जो, ईद वारे ॾींहुं 100 रुपयो करे छॾींदा न। न हुअसि न, चवे त ऐं उते अमिताभ बच्चन सां गॾु बीठो हुउसि, ऐं पोइ हुन खां इहा कैसेट वठी ऐं हलाईंदो हुउसि अची पाड़े में। बिल्कुलु ईद जे ॾींहुं ईद खे असां बचपन में ईद करे ई सेलिब्रेट कंदा हुआसीं। हाणे ईद उहा न आहे न ईद, छो त असां सॼो ॾींहुं अॼु टेक्नोलॉजीस ते ई ॻाल्हायो आहे, त इन्हनि गैजेट्स हिननि टेक्नोलॉजी असांखे न पंहिंजनि माइटनि खां थोरो परे करे छॾियो। ॻाल्हि आहे न आमिर, ॾिसो ईद थींदी आहे पंहिंजे माइटनि सां गॾु, पंहिंजे वालिदेन सां गॾु। सही पिया चओ। ऐं अॼुकल्ह जेके रिश्ता जेके आहिनि इलाही परे हलिया वेन असां। सही पिया चओ। ऐं ॾिसो न हाणे छा आहे, पाण अगरि कंहिंजे घर वञूं, सपोज़ ऐं पंहिंजे फैमिली में कंहिं वटि चाचा जे घर वञा, त मुंहिंजा ॿार अगरि मूंसां गॾु हलंदा त पोइ मूंखां पहिरियों सवाल ॿार इहो कंदा त हुननि जे घर वाईफाई आहे, सिग्नल्स ईंदा, या असां पंहिंजो डेटा ऑन करे हलूं। ऐं पोइ उते बि अगरि असां कचहरी वेठा कंदासीं त असां बि ईअं मोबाइल में लॻा पिया, कमकार कीअं हा सही पियो हले, फर्स्ट क्लास पियो हले। त ॾिसंदासीं त ईद जे ॾींहुं माण्हुनि कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ रखियूं आहिनि। वरी पोइ लाइक जो वरी ॿियो टेंशन हूंदो आहे त यार 4 कलाक थी विया आहिनि, लाइक 30 मिलिया आहिनि, अपलोड थी आहे न, ताईं लाइक्स न आहिनि या कमेंट न आहे कयो न ताईं। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदा त ही टिकटॉक स्टार बि आहे। वाओ। हा, असांजी सिरी राग जी शूटिंग्स ते मोस्टली हर ब्रेक में ही हिकिड़े टिकटॉक जी जेका जॉब आहे उहा मुंहिंजी आहे, मां रखंदी आहियां माशाल्लाह, फॉर यू ते वेंदियूं आहिनि। लेकिन हाणे त तव्हां बि टिकटॉक ते, मूंखे मुंहिंजो हफ़्तो ॾेढ थियो आउं टिकटॉक ते आयो आहियां। माना मूंखे ॾिसी वरी अदा काशिफ अघाणी बि अची वियो आहे न टिकटॉक ते। काशिफ अघाणी त पुराणो आहे, काशिफ अघाणी त इलाही पुराणो आहे। मां छो पुराणे जो मक़सद छा आहे, टिकटॉक ते उहे मां छो पोइ तेरे जी इसको। बहरहाल ये ईद जूं ख़ुशियूं जारी आहिनि, असांजा महिमान बि असां सां गॾु ई आहिनि। हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं, हीअ ईद जी ट्रांसमिशन खणी करे तव्हांजे साम्हूं, ऐं खोड़ सारा आर्टिस्ट अची रहिया आहिनि, ॿिया बि लाइनअप आहिनि। ऐं इनशाला हीअ जेका ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो, इनखे कोशिशि कई आहे
त हिकिड़े सुठे तरीक़े सां सेलिब्रेट कयूं घर भातियुनि वांगुरु, छो त एॾो स्ट्रेस हूंदो आहे असांजी लाइफ में ऐं एतिरा खोड़ सारा कम हूंदा आहिनि जेके असां कंदा आहियूं, पर हीअ ईद जो हिकिड़ो अहिड़ो मौक़ो हूंदो आहे जो सभु मिली करे गॾिजी ईद बि सेलिब्रेट कंदा आहियूं, चाहे नंढा हुजनि चाहे वॾा हुजनि। पर स्पेशली मां चवंदी आहियां त आमिर ईद जेका हूंदी आहे उहा वॾनि सां ई हूंदी आहे असांजी, ऐं असांजा वॾा अगरि न आहिनि हिननि दुनिया में त उन्हनि जे लाइ खोड़ सारी दुआऊं, जीअं त मुंहिंजो बाबा, मां पंहिंजे बाबा जो ज़िक्र करणु चाहींदसि, ईअं त थी नथो सघे त ईद जो मौक़ो हुजे मां पंहिंजे बाबा खे यादि न कयां। 2 साल पहिरियां उहे असांखां अलॻि थी विया ऐं हर ईद ते दिलि न चवंदी आहे नवनि कपिड़नि पाइण ते, पर दुनिया सां गॾु बि हलणो हूंदो आहे ऐं मां ॾाढो मिस कंदी आहियां उन्हनि खे, ऐं मुंहिंजी त मां चवंदी आहियां त ईद उन्हनि खां सवाइ इनकम्पलीट आहे। बिल्कुलु। ऐं इहा अगरि तव्हां बाबा जो ई ज़िक्र पिया कयो त आउं पंहिंजे वालिद साहिब खे इलाही मिस कंदो आहियां, स्पेशली ईद जे ॾींहंनि में। बिल्कुलु। छो त पीउ जेको हूंदो आहे न, पीउ पुट जो या औलाद जो हिकिड़ो ईअं सम्झिजो त मथां ई जहिड़ो का हिकिड़ो छपर छांव हूंदी आहे न का, पीउ हूंदो आहे। त हाणे सिर्फ़ु असां इहो ई चई सघूं था अॼु जे ॾींहं जे मुनासिबत सां त जेके हयात आहिनि उन्हनि खे अलाह साईं सिहत ॾे, ज़िंदगी ॾे ऐं उन्हनि जी क़दुरु कयो, वालिदैन जी क़दुरु कयो। ऐं पाण अॼुकल्ह फ्रस्ट्रेशन जो माहौल पियो हले न, त पाण अॻे हिकिड़ो ज़मानो हूंदो, पाण ॾिठो हुयो त माउ पीउ असांखे दड़का ॾींदा, हा असीं माठ करे वेठा हूंदा, पर हाणे असां एॾो सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ शयूं ॾिसंदा आहियूं त हाणे औलाद जेका आहे पंहिंजे माउ पीअनि सां बि मिसबिहेव कंदी आहे, उन्हनि सां ॻाल्हाईंदी आहे। सो अलाह साईं तव्हां लकी आहियो जो अगरि तव्हांजा पेरेंट्स हयात आहिनि त उन्हनि जी क़दुरु कयो, वैल्यू कयो। जेके हिन दुनिया में न आहिनि उन्हनि जे लाइ मग़फ़रत जी दुआ कयो ऐं अलाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे। हाणे तव्हां सिर्फ़ु इहो ई चवंदा भाई मेरे को क़ब्र से डर नहीं लगता क्योंकि मेरा अब्बा वहाँ पर है। सो हाणे इहो आहे ॾाढो ज़ालिम समाज आहे, ज़ालिम दौरु आहे। असां इहे अहिड़ा तव्हांजे साम्हूं मज़ाक मस्ती प्यार मोहबत एंटरटेनमेंट जा प्रोग्राम खणी ईंदा त तव्हांजे चेहरनि ते मुर्कूं आणियूं, तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं आणियूं। ईद जो ई ॾियारो आहे, ख़ुशी जो ॾियारो आहे। असां बि अॼु कोशिशि कईसीं, असांजी सॼी KTN जी टीम स्पेशली कोशिशि कई, ईअं चईंदुसि त अॼु जी अगरि ट्रांसमिशन जी अगरि पाण ॻाल्हि कयूं त अॼु जी ट्रांसमिशन में नो डाउट असांजो सॼो टेक्निकली स्टाफ आहे, असांजो MCR PCR IT, असांजा ENG डिपार्टमेंट, असांजो मेकअप डिपार्टमेंट, असांजो साउंड इंजीनियर आहे, असांजा म्यूज़िशंस आहिनि ऐं असांजा कैप्टन्स आहिनि जेके सॼी हिन ट्रांसमिशन खे हलाइनि। उन में ऐं नाला खणा अगरि त पीर अमजद साहिबु आहिनि, असांजा GM प्रोडक्शन आहिनि, काशिफ आगानी साहिबु आहिनि, ज़हीर मीरजद साहिबु आहिनि, ऐं इन्हनि सभिनीनि खां मथे वरी अगरि ॻाल्हि कजे त मैडम हिना काज़ी जंहिं असां सभिनीनि ते हिकिड़ो एतमाद कयो ऐं इहे ख़ूबसूरत इवेंट्स जिन खे हिननि सॼो मैनेज करे ऐं सॼो पाण बि ॾिसी सॼो उनखे उन तरीक़े सां हलाए पई। सो इनखे बि असीं क्रेडिट ॾींदासीं मैडम खे, ऐं स्पेशली अतर काज़ी साहिब खे जेको असांजो बॉस बि आहे ऐं सुठा प्रोग्राम्स हर शइ डिस्कस बि कंदा आहियूं, हर शइ कंदा आहियूं। सो हिकिड़ी ओवरऑल भई असांजो हिकिड़ो ईअं चइजे त फैमिली आहे असांजी, त असां ईअं सम्झो त ईद पंहिंजी फैमिली में ई कयूं पिया, असीं फैमिली खां परे न आहियूं ऐं फैमिली में ई कयूं पिया। असांजी त असां उहे आर्टिस्ट लकी आहियूं जंहिंजी फैमिली में करोड़े माण्हू आहिनि, जंहिंजी फैमिली में करोड़े माण्हू आहिनि। सो असीं लकीएस्ट माण्हू आहियूं जेके अॼु तव्हांजे साम्हूं असां ही ट्रांसमिशन पेश कईसीं। असांजा गेस्ट बि ॾाढा असांजा ख़ूबसूरत चेहरा आहिनि जेके अॼु असां स्पेशली इन करे मूं इहा बाहि कढी जो असां हैदराबाद जा आहियूं टई, त असां हींअर मेजॉरिटी में आहियूं असीं। न मां चई सघां थी त मां बि थोरी थोरी हैदराबाद जी आहियां, साहुरा हैदराबाद में। ओहो, त पोइ हाणे त पाण सभु चारई ॼणा हैदराबाद जा आहियूं न। म्यूजिशियन खे खणी दालो हा ये भी हेलो हेलो। अच्छा किरण हुए मतलब ओरिजिनली तहां मतलब खैरपुर मीरस। अच्छा ज़बरदस्त। मतलब त मीरन मां तॾहिं मीरन मां शादी कई अथव चई सघिजे थो। त इहो तव्हांजो नैन मटको थियो कीअं? इहो नैन मटको ईअं थियो जो हिकिड़ो त फैमिली टर्म्स हुया ऐं ॿियो मूंखे कंहिं इवेंट में ॾिठो हुयईं। अच्छा सेटिंग उते थी? न उते सेटिंग कोन थी ही, त मां उहो ई ॿुधायां थी न त मुंहिंजो जेको बाबा आहे ऐं हुनजा जेके बाबा आहिनि उन्हनि जी पाण में फ्रेंडशिप हूंदी हुई, त उहा घर खां थोरी ॿाहिरि वारी। मतलब हुन दोस्त माना दोस्त जी धीअ खे ॾिठई हां, दोस्त जे घर ते डाको आई आई हां। सवलो बहरहाल अल्लाह साईं तव्हांजी जोड़ी सलामत रखे। मंज़ूर भाउ, अञा ताईं
पंहिंजा जेके सखर लाड़काणो जेके पंहिंजा ख़ूबसूरत ॿिया शहर उन्हनि में अॼु त ईअं थींदो आहे जीअं इलाइक़े जो को चङो मुड़ुसु हूंदो आहे या इलाइक़े जो को वॾो हूंदो आहे न त मस्जिद में जेॾी महिल असीं निमाज़ पढ़णु वेंदा आहियूं त अॻी वारी लाइन पोइ वारी लाइन भरिजी वेंदी आहे त पोइ ॾिसंदा आहिनि त पाड़े जा मौज़िज़ ॿिया कोन आया आहिनि हवा बशीर अची वियो शबीर अची वियो ईद जे ॾियारनि में पोइ स्पेशली अबा फलाणो रईस कोन पुॻे त वरी माइक ते ई चवंदा आहिनि अबा निमाज़ में बाक़ी 10 मिंट आहिनि रईस साहिबु अचो जल्दी पोइ वरी अॻियां अची विया इहे अञा ताईं थींदा आहिनि न अञा ताईं ॻोठनि में इहो पाड़नि में बि ॻोठनि में बि अच्छा इहो इन जो हिकिड़ो ॿियो कॉज़ बि इहो आहे त ॻोठनि में निमाज़ हिकिड़ी थींदी आहे न हिकिड़ी निमाज़ हिकिड़े ॻोठ में हिकिड़ी मस्जिद हूंदी आहे त उन में उहो मौलवी साहिब बि चवंदो आहे त बाबा सभु गॾु थियनि सभु जमा थियनि एको थिए हिकिड़ो वरी आख़िर में ईद बि मिलबी आहे मोहबत बि थींदी आहे हिकिड़ी ऐं ॿियो वरी त वरी सभिनीनि खे गॾु वरी बकरा ईद में वरी कासाईनि खे वॾो ॻोल्हण जो वॾो टेंशन हूंदो तव्हांखे कासा ईज़ी मिलियो वञे किथां थो मिले 8-10 ॾींहं खां पोइ मिलंदो आहे बुकिंग थींदी आहे कासाई बुकिंग कंदा आहिनि बुकिंग बाबा ही कासाई असां बुक कराए छॾियो आहे तव्हां 10 ॾींहं इंतज़ारु कयो हाणे त व्हाट्सएप नोट्स मोकिलींदा हूंदा त मैं यहाँ बिज़ी हूं इतने घंटे बाद ॿार पिया विढ़ंदा पापा हुते गोश्त आहे असां वटि चवंदा आहिनि अच्छा पाण छा कंदा आहियूं पाण जेके आहियूं न मतिलबु जेके ईदूं जेके पंहिंजूं 2 वॾियूं ईदूं हूंदियूं आहिनि जेके बकरा ईद थी या मिठी ईद थी त पाण नखरनि वारनि माण्हुनि सां पंहिंजो वॾो हिकिड़ो इंट्रैक्शन थींदी आहे रमज़ान वारी ईद में असांखे दर्ज़िन खे मिंथूं करणियूं पवंदियूं आहिनि बकरा ईद में असांखे कासाईनि खे मिंथूं भाग यार थोरो सीर ॾेई वञ यार महिमान अचण वारा आहिनि घर में अच्छा वरी ॿी ॻाल्हि इहा थींदी आहे बकरा ईद में स्पेशली हुए कासाई मतिलबु 500 रुपया वठंदा कंहिं ज़माने में 1000 रुपया वठंदा हाणे त मुंहिंजे ख़्याल ॿकरो अगरि तव्हांजो 10,000 जो आहे त 5,000 कासाई खे ॾियणा था पवनि पंहिंजी डिमांड्स हूंदियूं आहिनि ऐं तव्हां त माशाल्लाह हाणे हीअ असांजी जेका भेण आहे हैदराबाद जी फरज़ाना इहा त हाणे प्रोफेशनल सिंगर आहे प्रोफेशनल आर्टिस्ट आहे ऐं मतिलबु माशाल्लाह ख़ूब सारा पैसा बि कमाईंदी आहे अलाह साईं अञा हिन जे तिजोरियुनि में अञा साईं अलाह साईं बरकत हुजे छा कयो आहे उठ त कयो हूंदई फरज़ाना न उठ न बकरा होता आहिनि 7-8 न 2 बकरा हाणे ज़बरदस्त पोइ इहे अच्छा वरी इहो बि थींदो आहे कुझु माण्हू वरी ॿिए ॾींहुं बि ईद मतिलबु उन ॾींहुं कासाईनि जो रेट घटि थींदो आहे न असल में इलाही घणियुनि जॻहियुनि ते हूंदो आहे त पोइ वरी इन वजह सां कुझु रिश्तेदार हूंदा आहिनि अॼु असां कयूं था तव्हां न कयो माना ईअं ई बची कंदा आहिनि तव्हां छाजी कुर्बानी कई अच्छा स्पेशली आऊं मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि शेयर कयां आऊं छा कंदो हुउसि नंढड़े हूंदे असां ॿकरा वठंदा हुआसीं मतिलबु ढगी ऐं इहा असां वरी नंढड़े हूंदे कोन खाईंदा हुआसीं पोइ जॾहिं खां कराची अचणु शुरू कयो मूं फ्रिक्वेंटली त पोइ मूंखे ख़बर पई त अच्छा बीफ जो वरी पंहिंजो मज़ो आहे स्पेशली अगरि निहारी जी ॻाल्हि कजे हा निहारी बीफ में ठहंदी आहे यकीन आहे आमिर खे ॾाढी बुख लॻी आहे ॾाढी आमिर खे एतिरी त बुख लॻी हा न एतिरी देर खां कचेरी खाइण पीअण जी ॻाल्हि बि हले पई थी माशाल्लाह थींदा त वरी वरी ॾिसंदो हुउसि ढगियूं अचनि पियूं अच्छा मूं वरी स्पेशली नंढड़े हूंदे असांजे हैदराबाद में पको किलो आहे उते हिकिड़ो उठ खे कुईंदा आहिनि मतिलबु उठ ज़ुबह कंदा आहिनि न उहो मुंहिंजे ख़्याल 3 ॾींहं अलाए 2 ॾींहं कंदा आहिनि सो उहो वरी स्पेशली असीं ॾिसणु वेंदासीं यार उठ कीअं था किराइनि निहारी जेका हूंदी आहे मशहूरु आहे बिल्कुलु पर हुनजो गोश्त चवंदा आहिनि थोरो नमकीन हूंदो आहे न ओके हूंदो तव्हां कॾहिं गोश्त खाधो कोन्हे न करे तव्हांखे टेस्टी ख़बर कोन्हे गोश्त त एॾो ज़बरदस्त हूंदो आहे न तव्हांखे छा वणंदो आहे उहे इलाही मतिलबु बिरयानी पसंदि आहे ॿियो उठ जो गोश्त न निहारी त खाईंदा हो हैदराबाद न निहारी मां न खाधी आहे अच्छा निहारी कॾहिं कोन खाधी न न कॾहिं कुकिंग कंदा आहियो फरज़ाना मिड़े थोरी घणी छा सुठो ठाहींदा आहियो मतिलबु कहिड़ी डिश सुठी ठाहींदा आहियो कीमो गोश्त सुठो माना अच्छा सही कीमो सुठो खाईंदा आहियो ठाहींदा आहियो ठाहींदी आहियां अच्छा कीअं रेसिपी ॿुधायो थोरो कॾहिं भाउ जी दावत त कोन कई त ईअं ख़ैर ईअं ई सलाह करे छॾो आमिर भाउ अचिजो मिली वेंदा त पोइ शायदि पचाए वञा हाणे ॾिसो नी पॉसिबल आहे कोन सामान मूंखे मिलंदा कोन ॿुधाइण में सामान अरेंज कयो असीं हींअर हैदराबाद वियासीं शो करणु त उन ॾींहुं त असांखे त ईअं ख़ैर सलाह हिकिड़ो माण्हू हूंदो आहे न आमिर भाउ कर्टिसी में ई चई छॾी आमिर भाउ आया आहियो हलो आउं बिज़ी आहियां त मानी खाई वञो हाणे हलो न मूंसां गॾु तव्हां हाणे किथे हाणे वरी अञा हाणे त हर घर में गोश्त हींअर असीं पाण ख़ुदि कफ़ील आहियूं छो
माशाल्लाह। चलो, ईद अलमारियुनि में खां बि गोश्त पोइ रखियो अथऊं। श्री राग जो तव्हांखे मूंसां करिणो ई आहे न। ॾिसो श्री राग में त पाण गॾु आहियूं। ज़बरदस्त। हाणे हाणे खणी अचो न। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे तूं परवाह न कर, हाणे हाणे हैदराबाद अचूं सो बसि हाणे फ़िलहालु हाणे गोश्त जी ॻाल्हियूं ख़तमु कयो। खाइणो पवंदो। हा बिल्कुलु। छा था ॿुधायो हाणे? ईद जे हिसाब सां ही फास्ट सॉन्ग आहे। हिकिड़ो ज़बरदस्त। माण्हू आहे मोती दाना। अरे वाह वाह भाई वाह वाह असांजा सिंध जा माण्हू ई मोती दाना। वाह जी। हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ, हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हो। आमणनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो वाराणो, जेके ॼाणो त सभु सुञाणो, जेके मोही अड़े जो दाणो, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो। हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ। मुझे दिल जो कातिल आहे, हू सामो वेठल जानी सामो वेठल सुहिणो सामो वेठल आहे, मुझे दिल जो कातिल आहे। हू सभु सुञातल आहे पर मूं वटि फाथल आहे, हू सभु सुञातल आहे पर मूं वटि फाथल आहे, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो। हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो आ। मूं सिंध ॾिठी आ सारी, आ सूरत हुन जी प्यारी, मूं सिंध ॾिठी आ सिंध ॾिठी आ सिंध ॾिठी आ सारी, आ सूरत हुन जी प्यारी, मूं जान बि हुन तवारी, आज साम्हूं जी यारी, मूं जान बि हुन तवारी, आज साम्हूं जी यारी, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो। हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ। किस न्याज़ पे तापी जानी जले आहे दिल दीवानी, किस न्याज़ पे तापी न्याज़ पे तापी न्याज़ पे तापी जानी जले आहे दिल दीवानी, जेक जोड़ो अचा पानी जेक तीर जी ख़ासि निशानी, जेक जोड़ो अचा पानी जेक तीर जी ख़ासि निशानी, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो। ओ हो दाने बि दाना दर दाना दाने बि दाना जी दाना दाने बि दाना दाना, ओ दोस्ती लगाने ना ना ना, ओ दोस्ती लगाने ना ना ना, ओ हजत अब गवामना, ओ जी 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 सागना साजिरी या बुलबुल जगना, ओ जी 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 बंदरी कोवा इश्क सवा सगा अंदरी, ओ जी 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 सुमरो गवा का जगदा से जो। ओ हो दाने बि दाना दर दाना दाने बि दाना जी दाना दाने बि दाना दाना, ओ दोस्ती लगाने ना ना ना, ओ दोस्ती लगाने ना ना ना, ओ हजत अब गवामना, ओ जी 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 सागना साजिरी या बुलबुल जगना, ओ जी 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 बंदरी कोवा इश्क सवा सगा अंदरी, ओ जी 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 सुमरो गवा का जगदा से जो। ओ हो दाने बि दाना दर दाना दाने बि दाना जी दाना दाने बि दाना दर दाना दाने बि दाना जी दाना दाने बि दाना, ये बात दाने बि दाना दर दाना दाने बि दाना जी दाना दाने बि दाना दर दाना दाने बि दाना जी दाना दाने बि दाना,
हाँ सही ज़बरदस्त माशाल्लाह। आखिर में दानिश भाउ असांखे रीमा जूं कसर आखिर बाबा ईद जी ख़ुशी में मुझो ज़बरदस्त गीत ते रीमा पंहिंजी फिल्म एक्ट्रेस ज़बरदस्त ॾाढो ज़बरदस्त गानो ॻायो नरगिस विसरी वई असां। हा अच्छा ऐं ॾाढो मज़ो आयो हिन ट्रांसमिशन में। सर दानिश भाउ तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया। फज़ाना तव्हां त हुअं असांजी टीम जो हिसो आहियो, दानिश भाउ असांजी टीम जो हिसो आहे। मैसेज को महिरबानी, थैंक यू सो मच। असांजे तरफ़ां जेको आहे ईद वासन खे वरी वरी बि मुबारक, मालिकनि जा लख थोराइता आहियूं जंहिं इज़त मान असांखे शान ॾिनो, ऐं पीर साहिब जा बि हुननि खे मुबारकबाद ॾियूं जो GMG पोस्ट ते आया, ऐं असांजो जेको आदा ज़हीर मिर्जत असांजो साथी PTV खां वठी उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां, अव्हांखे सॼे सथ खे सॼे सभिनी दोस्तनि खे वरी महिरबानी सर। लख लख थोरा। फज़ाना मां इहो मैसेज ॾींदसि त पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु रखो ऐं वॾनि जो एतिराम कयो, नंढनि जी इज़त कयो, पंहिंजे सचनि रिश्तनि जो ख़ासि ख़्यालु रखो। ज़बरदस्त। किरण पाण बि को मैसेज ॾियूं? बिल्कुलु ॾियणु त खपे। पोइ लेडीज़ फर्स्ट। ओके, बसि मां एतिरो चवणु चाहींदसि त कोशिशि कयो त हिन ईद वारे ॾींहुं न ॾींहं जो न राति जो कोई बुखियो न सुम्हे, ऐं कोशिशि कयो त तव्हांजे आस पड़ोस में जिथे बि तव्हांखे ख़बर पए थी त कोई बुखियो सुतल आहे या वेठो आहे, कोई ॿारु आहे जंहिंजे घर में एतिरी बि मतिलबु क्वांटिटी में फूड ना आहे जेको खाई सघे, पंहिंजे ॿारनि खे खाराए सघे, त कोशिशि कयो त उन्हनि ताईं जेको आहे गोश्त पहुचायो ऐं सामान उन्हनि खे ॾियो त उहो पंहिंजी ईद बि सुठे तरीक़े सां सेलिब्रेट कनि ऐं पंहिंजे माउ पीउ जो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं ॿियो इहो त कोरोना जो टाइम आहे, प्लीज़ वेयर मास्क, यूज़ सैनिटाइज़र्स ऐं स्पेशली गो फॉर वैक्सीन। मुंहिंजो इहो ई मैसेज आहे। ज़बरदस्त, सभिनीनि जो हिकिड़ो प्यारो मैसेज हो, ऐं असांजे अॼु जी ट्रांसलेशन में जेतिरा बि असांजा महिमान आया उन्हनि सभिनीनि जा असीं थोराइता आहियूं, असांजे चैनल खे उन्हनि टाइम ॾिनो, ईद जी ख़ुशियुनि में असांखे टाइम ॾिनो। मुंहिंजो मैसेज इहो आहे, बिल्कुलु नो डाउट असांजे सभिनीनि महिमाननि सुठो मैसेज ॾिनो, पेरेंट्स जो ख़्यालु रखो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पर बकरा ईद में स्पेशली हिकिड़ो पाण शइ मिसिंग कंदा आहियूं। पाण बकरा ईद में क़ुर्बानी त कंदा आहियूं, पर उनजो जेको वरी सामान बचंदो आहे उहो पाण पंहिंजे घर जे ॿाहिरि ई उछलाए छॾींदा आहियूं या नालियुनि में उछलाए छॾींदा आहियूं। सो प्रॉपर हिकिड़ी जॻह ठहियल हूंदी, हर इलाइक़े में हिकिड़ी मख़सूस जाइ हूंदी जिथे इहे तव्हां वञी इहे सभु सामान रखो। छो पाण खे नो डाउट पंहिंजो त ख़्यालु रखिणो आहे, पर पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जो ख़्यालु रखिणो आहे, पाण खे पंहिंजनि प्यारनि शहरनि जो ख़्यालु रखिणो आहे, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिणो आहे। सो इनशाला वरी नेक्स्ट डे जी ट्रांसमिशन में असांजी KTN जा ॿिया ख़ूबसूरत होस्ट हूंदा ऐं हुन में ख़ूबसूरत असांजा गेस्ट ईंदा। सो अॼु जे हवाले सां असां तव्हां सभिनीनि खां मोकिलानी कंदासीं। किरण मूंखे बि ॾाढो मज़ो आयो, हिकिड़ो पहिरियों मुंहिंजे लाइ एक्सपीरियंस हो तव्हां सां गॾु कमु कयोसीं। बिल्कुलु मज़ो आयो, काफ़ी एंजॉय कयो। थैंक यू सो मच। तव्हांखे खोड़ सारी ईद मुबारक। तव्हांखे बि ईद मुबारक, तव्हां सभिनीनि खे, पूरी टीम खे ईद मुबारक। ऐं असांजा जेको आहे ट्रांसमिशन ॿ ॾींहं ॿिया बि आहिनि त उन्हनि खे बिल्कुलु ॾिसजो, सुठा कुलीग्स आहिनि असांजा जेके होस्ट बि कंदा ऐं ईंदा बि तव्हांजी ईद में। उन में बि खोड़ सारा अञा बि अॼु जे ॾींहं जे हवाले सां ॿुधाईंदा हलूं त खोड़ सारियूं अॼु टेलीफिल्म्स बि ठहंदियूं, ईद शोज़ बि आहिनि जेके तव्हां अॼु जी नशरियात में तव्हां ॾिसंदा। सो इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त मुलाक़ात थींदी। खोड़ सारियूं तव्हां सभिनीनि खे ईद जूं वाधायूं हुजनि। वंस अगेन ख़ुदा हाफ़िज़, ईद मुबारक। मुझे दिल जो कसम तुंहिंजो, मुझे दिल जो कसम तुंहिंजो चैन फुरे वयूं, सच थो चवां मां सोहणा मूंखे पागल करे वयूं। सूंह तुंहिंजी माशा अल्लाह, सच चवनि अल्लाह, सूंह तुंहिंजी माशा अल्लाह, सभु चवनि अल्लाह। तुझ 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 नज़रूं, तुझ 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 नज़रूं, तुझ 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 नज़रूं, तुझ 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 नज़रूं।